अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सचाई जा सॾ विरणाइण लाइ केर बि तयारु कोन्हे, जॾहिं आवाम जे अहजनि खे लिकायो वञे थो ऐं जॾहिं कूड़ खे आम कयो वञे थो, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध समेत दुनिया जे मसलूम माण्हुनि जो आवाज़ बणिजे थो। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जे प्लेटफॉर्म तां आवाम जो आवाज़ जग जहान ताईं पहुचायूं था। हिन इदारे खे असीं पंहिंजी मदद पाण तहत हलाए रहिया आहियूं। नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ हिन इदारे खे अव्हां जे सहकार ऐं साथ जी ज़रूरत आहे। दुनिया जे मज़लूम माण्हुनि जो दर्द सीने में रखंदड़ कुझु साञाहवंदा हिन इदारे सां सहकार कंदा रहनि था। असांखे साथ ऐं माली सहकार जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हीं माली सहकार वसीले भरिजला बणिजणु चाहियो था त असां सां ईमेल वसीले राब्तो कयो। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com या वरी रेडियो जे प्रोग्रामनि जे बैनर ते लिखियल पते ते या फ़ोन नंबर वसीले असां सां राब्तो करियो। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु रेडियो जी ऐप डाउनलोड करे रेडियो जा प्रोग्राम लाइव ॿुधंदा रहो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वीहीं फेबरवरी 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध जे सुञाण धुरियुनि पारां गवर्नर हाउस जे सिंध दुश्मन साज़िशनि में मुलविस हुजण जी मज़मत। कामरान टेसोरी खे हटाइण जो मुतालबो। बरतानिया जे बादशाह चार्ल्स जो भाउ एंड्रियो उहिदे जे ग़लत इस्तेमाल जे शक में गिरफ़्तार। सिंध यूनिवर्सिटी में सियाफ़ जी आफ़ीस ते हमले ऐं भञडाह ख़िलाफ़ धरणो। बलूचिस्तान में इंसानी हक़नि जी लताड़ ऐं अदालत खां मथां क़त्ल जे वाक़िअनि में इज़ाफ़ो। टिकटाकर सारा सां इंसाफ़ न थियो, पाण साड़ण जो ऐलान। डॉक्टर इनाम सियाल जी तदफ़ीन संदसि विछोड़ो सिंध लाइ नुक़सान करार। सिंध सभा पारां मोरो वाक़े बाद गिरफ़्तार कयल ॻोठाणनि खे फ़ौरी तौरु आज़ादु करण जो मुतालबो। दौलतपुर भरिसां एहतिजाजी धरणे मां गिरफ़्तार कयल 28 ॼणा ज़मानत ते आज़ादु। अवामी तहरीक पारां लाश रखी एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि ते पुलिस चढ़ाई जी मज़मत। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध जे सुञाण धुरियनि। सिंध जे गवर्नर हाउस जे सिंध दुश्मन सरगर्मियुनि में मुलविस हुजण जी मज़मत कई वई आहे। सिंध जे सुञाण धुरियनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां फ़ौरी तौरु सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी खे हटाइण जो मुतालबो कयो वियो आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त गवर्नर हाउस सिंध में सॾायल नाम निहाद दानिश्वरनि जी गॾिजाणी जी मज़मत करियूं था, जंहिंमें सिंध खे विरहाइण जूं ॻाल्हियूं कयूं वियूं। सैयद ज़ैन शाह चयो आहे त असां सिंध जी वहदत ते थींदड़ हर वार तोड़े सोच जी खुलेआम मुखालफ़त कई आहे ऐं कंदा रहंदासीं। सैयद ज़ैन शाह चयो त सिंध जी ख़ुशहाली जो सिर्फ़ु हिकु ई दग आहे त हिते रहंदड़ सिंधी, उर्दू, गुजराती, पश्तो ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंध धरती खे पंहिंजो मादिरे वतन सम्झनि, उन जे तहफ़ुज़ ऐं तरक़ी लाइ गॾिजी जुस्तजू कनि। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त असां गवर्नर कामरान टेसोरी जे सिंध विरहाइण वारे अमल जी सख़्त मुखालफ़त कयूं था। तोड़े जो इहे चोॿोल 28 आइनी तरमीम में पिणु ॿुधण में अचनि पिया। अहिड़ी सोच रखंदड़ PP जे रूप में हुकूमत जा इतिहादी हुजनि या का ॿी ताक़त, उन लाइ चिताव आहे त सिंध जे माण्हुनि जे जज़्बनि सां खेॾणु सिर्फ़ु नफ़रत ऐं इंतिशार पैदा कंदो
असांखे यकीन आहे त सिंधवासी अहिड़नि मनसूबनि खे मिटी में मिलाए छॾींदा। सैयद ज़ैन शाह चयो त सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जी जाग्राफियाई हदनि जी हिफ़ाज़त समेत सिंध में मौजूदु वसीलनि जे तहफ़ुज़ जे लाइ मुस्तक़िल मिज़ाजी सां जदोजहद जारी रखण सां गॾु ग़ासिब क़ुवतनि ऐं देसी दलालनि खे ज़ाहिर कंदी पई अचे। ॾुखियो वक़्तु आयो त हमख़्याल धुरियुनि सां गॾिजी फ़ैसिला कुन जंग कंदासीं। नामियारे लेखक हफ़ीज़ कोंभर सदर ॾांहुं लिखियल खुलियल ख़त में चयो आहे त कुझु अरसे खां सिंध जे गवर्नर ऐं गवर्नर हाउस जूं आफ़ीसूं ऐं अहाता अहिड़ियुनि सरगर्मियुनि लाइ इस्तेमालु थी रहिया आहिनि जेके आइन जे रूह जे ख़िलाफ़ वफ़ाक़ मुख़ालिफ़ सिंध ऐं पाकिस्तान जी सालमियत जमहूरियत इतिहाद ऐं हम आहंगी लाइ नुक़सानकार आहिनि। गवर्नर हाउस जेको वफ़ाक़ी ढांचे ऐं आइनी निज़ाम जी अलामत आहे उनखे रुॻो क़ानूनी जमहूरी ऐं आइनी मक़सदनि ताईं महदूद रहणु घुरिजे। असांखे ॻणती आहे त पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जे गवर्नर हाउसिस जो उबतड़ जेके आइनी गैर जानिबदारी ऐं वक़ार बरक़रार रखंदा आहिनि, सिंध गवर्नर हाउस अहिड़नि अनसरनि गिरोहनि सां जुड़ी वियो आहे जेके सिंध जी सालमियत ऐं आइनी जमहूरी निज़ाम जे ख़िलाफ़ पंहिंजे सरगर्मियुनि लाइ सुञाता वञनि था। अहिड़े क़िस्म जो इस्तेमालु न रुॻो अवाम जे रियासती इदारनि ते एतमाद खे नुक़सानु पहुचाए थो, पर पाकिस्तान जे बुनियादी उसूलनि वफ़ाक़ियत आइनी बालदस्ती जमहूरियत ऐं मुल्की इतिहाद खे बि ख़तरे में विझे थो। गवर्नर हाउस कंहिं बि सूरत में सियासी या तकरारी सरगर्मियुनि जो मर्कज़ न हुजणु घुरिजे ऐं न ई उनखे अहिड़ियुनि सरगर्मियुनि लाइ इस्तेमालु थियणु घुरिजे जेके नफ़रत, विरासत या गैर आइनी मक़सदनि खे हथी ॾियनि। अहिड़ो अमल आइनी क़दरनि ऐं वफ़ाक़ी वक़ार जी वाज़ह भञकड़ी आहे। गवर्नर हाउस सिंध में थींदड़ सरगर्मियुनि बाबति मुनासिब आइनी ऐं क़ानूनी जांच कराई वञे। गवर्नर हाउस खे उनजे आइनी, क़ानूनी ऐं बावकार किरदार ॾांहुं वापसि बहाल कयो वञे। गैर आइनी, वफ़ाक़ मुख़ालिफ़ ऐं गैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस बदनीयत अनसरनि खे गवर्नर हाउस मां फ़ौरी तौरु हटाइण लाइ बर वक़्त ऐं फ़ैसिलाइता क़दम खंया वञनि। बरतानिया जे बादशाह चार्ल्स जे नंढे भाउ एंड्रयू खे उहिदे जे ग़लति इस्तेमाल जे शक में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस बरतानिया जे बादशाह चार्ल्स जे भाउ एंड्रयू जे घर ते कार्रवाई करे खेसि गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त रिहाइशगाह जी तलाशी जारी आहे। इल्ज़ामनि जा मुकमल तफ़सील अञा ज़ाहिर न कया विया आहिनि। गुज़िरियल हफ़्तनि दौरान एंड्रयू ते दॿाउ वधी वियो हो। संदसि लाॻापा अमरीकी ॾोहारी जेफरी सां ॿीहर बहस हेठि आया हुआ, ख़ासि तौर ते वर्जीनिया जोफ्री जी वफ़ात खां पोइ संदसि यादगिरियुनि जे छपिजण खां पोइ एंड्रयू ते दॿाउ वधी वियो हो। जोफ्री दावा कई हुई त हुन माज़ी में एंड्रयू सां लाॻापा रखिया हुआ, जॾहिं त एंड्रयू हमेशह इल्ज़ामनि जी तरदीद कई। 2022 में अदालत खां ॿाहिरि माली ठाह बि कयो वियो हो। तकरार बाद एंड्रयू खां शहज़ादे ऐं डेवेक ऑफ यॉर्क जा ख़िताब वापसि वरिता विया हुआ। हूअ हाणे रुॻो एंड्रयू माउंट बेटन विंडसर तौरु सुञातो वेंदो। हुन ऑर्डर ऑफ दी गार्टर जी रुकनियत पिणु छॾे ॾिनी आहे। सियासी हलक़नि में कुझु मेंबरनि संदसि ख़िताब ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे, जॾहिं त हुकूमती ज़रियनि मूजिबि अहिड़ा मामला शाही ख़ानदान सां लाॻापियल आहिनि ऐं हुकूमत सिधी मुदाख़लत नथी करे सघे। वर्जीनिया जोफ्रे ऐं शहज़ादे विच में लाॻापन खे बरतानवी प्रेस पारां वॾे पैमाने ते रिपोर्ट कयो वियो आहे, पर उनखां वधीक तफ़सील किताब में मौजूदु आहिनि। जेफरी खे 2008 में फ्लोरिडा में 18 साल खां घटि उमिरि में ग़लति लाॻापन ते सज़ा ॿुधाई वई हुई, जॾहिं त हिकु अख़बार फ़ेबरवरी 2011 में शहज़ादे सां गॾु वर्जीनिया जोफ्रे जी पहिरीं मुलाक़ात जी तस्वीर पिणु शाया कई हुई। बरतानवी बादशाह चार्ल्स जे भाउ एंड्रयू ऐं जेफरी वारो मामिलो पिणु बहस जो मौज़ू बणियल आहे, जॾहिं त अञा ताईं पुलिस पारां इल्ज़ामनि जा मुकमिल तफ़सील ज़ाहिर नाहिनि कया विया, जॾहिं त बादशाह चार्ल्स जे भाउ एंड्रयू जी गिरफ़्तारी
उहिदे जे ग़लति इस्तेमाल जी शक में कई वई आहे। सिंध सभा पारां मोरो वाक़े बाद ॻोठ लगारी बजाराणीअ जे गिरफ़्तार कयल रहवासियुनि खे आज़ादु करण जो मुतालबो कयो वियो आहे। सिंध सभा पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिंध जा हक़ परस्त इंसानी हक़नि जे तनज़ीमनि जा अॻवान, क़ौम परस्त अॻवान ऐं ॿिया ॻोठ लगारी बजाराणी जी सूरतहाल ते फौरी ध्यानु ॾियनि। ॻोठ लगारी बजाराणीअ जा केतिरा ई नौजवान अञा ताईं जेलनि में क़ैद आहिनि, जिन खे अदालतनि में पेश नथो कयो वञे, न वरी संदन केस हलाया वञनि था, न ई ज़मानत ॾिनी वञे थी। असां मुतालबो करियूं था त क़ैद थियल नौजवाननि खे फ़ौरन अदालतनि में पेश कयो वञे ऐं संदन केस शफ़ाफ़ नमूने हलाया वञनि। बेगुनाह माण्हुनि खे बिना देर आज़ादु कयो वञे। शहीदनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। ॻोठ लगारी बजाराणी वासियुनि ते हर क़िस्म जो सियासी या समाजी दबाव ख़तमु कयो वञे। काज़ी अहमद जे क़ौमी कारकुन ऐं समाजी अॻवान सद्दाम मरी खे फौरी तौर ते शफ़ाफ़ ट्रायल जो हक़ ॾिनो वञे। जेकॾहिं हू बेगुनाह त खेसि बिना देर आज़ादु कयो वञे। 20 मई वारे वाक़े जी गैर जानबदाराणी जांच कराई वञे त जीअं असल हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। मोरो वासियुनि सां थींदड़ कंहिं बि ज़्यादती या सियासी इंतकाम जो सिलसिलो बंदि कयो वञे। शागिर्द जदोजहद इतिहाद सिंध यूनिवर्सिटी पारां सिंध यूनिवर्सिटी बॉइज़ हॉस्टल अंदरि सरकारी धुर सिपाफ तरफ़ां सियाफ जी आफ़ीस ते काह करे रहबर सिंध साईं GM सैद जूं तस्वीरूं ऐं किताब बाह ॾेई साड़ण ऐं सियाफ आफ़ीस ते आरामी मेंबरनि खां मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फ़ुर्ग करणु, हॉस्टल अंदरि फायरिंग करे ख़ौफ़ ऐं हिरास पखेड़ण ख़िलाफ़ शागिर्द जदोजहद इतिहाद सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां हॉस्टल गेट ते एहतिजाजी धरणो हंयो वियो। शागिर्द जदोजहद इतिहाद सिंध यूनिवर्सिटी पारां मुतालबो कयो वियो त सियाफ सिंध यूनिवर्सिटीअ जी आफ़ीस ते काह करे बाह ॾींदड़ सपाफ अॻवाननि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। हॉस्टल अचण ते बंदिश लॻाई वञे। सिक्योरिटी इंचार्ज रफ़ीक बिरोही खे हटायो वञे, छाकाणि त हू सरकारी धुर सां शामिल आहे। समूरे इदारे जो माहौल ख़राब करण में किरदारु अदा करे रहियो आहे। हॉस्टल गेट ते मुतालबनि जी मञता लाइ मुस्तक़िल धरणो जारी रखण जो ऐलान पिणु कयो वियो। दौलतपुर भरिसां ॻोठ इस्माइल भंड में 3 ॼणनि जे क़त्ल ख़िलाफ़ लाश रखी धरणो हणी वेठल मुज़ाहिरीन ते पुलिस चढ़ायूं करे गिरफ़्तारियूं कयूं हुयूं। गिरफ़्तार कयल मक़तूलनि जे वारसनि समेत 28 ॼणनि खे ज़मानत ते आज़ादु कयो वियो आहे। अलाबख्श भंड समेत 28 ॼणनि खे आज़ादु कयो वियो। यादि रहे त 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी धरणो हंयो वियो हो, जंहिं ते पुलिस पारां चढ़ाई करे लाश तहवील में वठी ज़ोरी पुलिस पहिरे में दफ़नाया विया हुआ, जॾहिं त मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करे थाणे ते मुंतक़िल कयो वियो हो। अवामी तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरे ते पुलिस जी चढ़ाई ऐं गिरफ़्तारियुनि वारे वाक़े जी मज़म्मत कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। अवामी तहरीक जे अॻवाननि पंहिंजे जारी कयल बयान में चयो त सिंध में इंसाफ़ लाइ पुरअमन एहतिजाज करणु ॾोह बणिजी वियो आहे। नवाब वली मोहम्मद में 3 लाश रखी इंसाफ़ लाइ एहतिजाज कंदड़ वारसनि मथां पुलिस जो तशदुद ऐं खेनि गिरफ़्तार करणु इंतिहाई शर्मनाक ऐं मज़म्मत जोॻो अमल आहे। पुलिस लाशनि खे अगवा करे ज़बरदस्ती दफ़नाए छॾियो। अहिड़ो अमल आमिर हुक्मरान कंदा आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी नायब सदर सत्तार रिंद ऐं मरकज़ी लीगल सेक्रेटरी एडवोकेट नजीब मैसर पंहिंजे गरियल बयान में चयो आहे त सिंध हुकूमत अवाम खे इंसाफ़ त नथी ॾेई सघे, पर इंसाफ़ लाइ एहतिजाज कंदड़ माण्हुनि मथां पुलिस जे हथां बदतरीन तशदुद करायो वञे थो। नवाब वली मोहम्मद में मुतासिर माण्हू पंहिंजे 3 प्यारनि जा लाश रखी इंसाफ़ लाइ एहतिजाज करे रहिया हुआ। वारसनि मथां पुलिस बदतरीन तशदुद करे खेनि गिरफ़्तार कयो ऐं लाश पुलिस धाड़ियलनि वांगुरु बंदूक जे ज़ोर ते ज़बरदस्ती खणी वञी दफ़नाए छॾिया। सिंध में उन खां वधीक ज़ुल्म ऐं बरबरीअ जी इंतिहा ॿी का थी नथी सघे। वारसनि खे एतिरो बि इख़्तियार न आहे त हूअ
पंहिंजे प्यारनि जे लाशनि जी मालिकी करे सघनि, संदन पोस्टमार्टम कराए कानूनी घुर्जूं पूरियूं कनि, संदन जनाज़े निमाज़ पढ़ी सघनि, ताज़ियत लाइ तॾो विछाए सघनि, असल कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुरमन एहतजाज करे सघनि। अवामी तहरीक जे अॻुवाननि चयो आहे त सिंध में वॾेरनि, सरदारनि, जागीरदारनि, भूतारनि, अणिअलियल मार्शल मढ़ी छॾी आहे। आइन, कानून, इंसानी हक़ ऐं अवाम जी हुक्मरानी खे पेरनि हेठां लताड़ियो वियो आहे। अवामी तहरीक जे अॻुवाननि मुल्क जे आला अदालत ऐं इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ इदारनि खां घुर कई त नवाब वली मुहम्मद जे 3 ॼणनि जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, खून सां इंसाफ़ कयो वञे। सिंध में वॾेरनि, सरदारनि, जागीरदारनि ऐं भूतारनि पुलिस खे पंहिंजी निजी फुरस बणाए छॾियो आहे। उन जो नोटिस वरितो वञे। ॿिए तरफ़ अवामी तहरीक जे अॻुवाननि कराची जे सुलझर बाज़ार में रिहायशी इमारत में धमाके सबबि 16 खां वधीक माण्हुनि जे फ़ौत थियण ते अफ़सोस जो इज़हार कंदे मुतासिर ख़ानदान सां ताज़ियत जो इज़हार कयो आहे। अवामी तहरीक जे अॻुवाननि चयो आहे त सिंध जे माण्हुनि खे हर तरफ़ लावारस बेयारो मददगार छॾियो वियो आहे। सिंध में हुकूमत नाले का बि शइ न आहे जेका माण्हुनि जी ज़िंदगियुनि जो तहफ़ुज़ करे सघे। कराची में गैस लीकेज सबबि धमाको थियो, जंहिंजे नतीजे में मातली वासीअ 3 भेनरनि समेत 16 ॼणा अजल जो शिकार बणिजी विया। सोल्जर बाज़ार जे गुल रैना कॉलोनी में सुबुह 4 वॻे 3 मंज़िल इमारत अंदरि गैस लीकेज सबबि धमाको थियो, जॾहिं त 4 ॿारनि ऐं 6 औरतुनि समेत 16 ॼणनि जा लाश कढिया विया। 14 ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि पहिरीं मंज़िल ते धमाको थियो। फ़ौतियुनि में मातलीवासी 3 भेनरूं बि शामिल आहिनि, जिन में 23 वरहनि जी अफ़सार, 19 सालनि जी अनीशा ऐं 15 सालनि जी अफ़शां लगारी शामिल आहिनि। टिन्ही जो वालिद अनवर लगारी कराची में पोरियो करे थो। क़ौमप्रस्त अॻुवान डॉक्टर इनाम सियाल जो आख़िरी रस्मूं काल्ह अदा कयूं वियूं, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाननि तोड़े क़ौमी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, आकाश मल्लाह, मोहम्मद रमज़ान ख़ासखेली, अनवर चांडियो, सफ़दर तुनियो, आज़ाद कुंभर ऐं ॿिया शरीक थिया। डॉक्टर इनाम सियाल खे स्टील टाउन जे क़ब्रिस्तान में हज़ारे आलियनि अखियुनि सां मिठी माउ हवाले कयो वियो। उन मौक़े ते जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जस्कम कराची डिवीज़न जे अॻुवान डॉक्टर इनाम सियाल जे विछोड़े ते संदसि वारसनि ऐं जस्कम जे कारकुननि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। संदसि विछोड़े सबबि जेको ख़ाल पैदा थियो आहे उहो कॾहिं बि भरिजी न सघंदो। डॉक्टर इनाम सियाल जो विछोड़ो सिंध जी क़ौमी तहरीक लाइ वॾो नुक़सानु आहे। कराची में अखियुनि जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टर मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जे फ़िक्री पोइलॻ डॉक्टर मोहम्मद सालेह मेमण पारां बैतुल हिकमत इदारे जी पीढ़ जो पथर रखियो वियो। तक़रीब में सिंध सागर पार्टीअ जो सीनियर नायब सदर मोहम्मद असलम, जीए सिंध मुहाज़ जो चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी, जमियत उलमा इस्लाम जो सीनियर अॻुवान मौलाना फ़तह मोहम्मद महेरी, सांझ सिंध फोरम जो अॻुवान अली मोहम्मद मस्तोई ऐं ॿिया सियासी समाजी अॻुवान पिणु शरीक थिया। मशहूर टिकटॉकर सारा बलोच सुभाणे 21 तारीख़ ते पाण साड़ण जो ऐलान कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे सारा बलोच लुड़क लाड़े वेठी। उन मौक़े ते हुन चयो त पुलिस 2 ॾींहंनि अंदरि मुख्य जवाबदार गिरफ़्तार न कया त छंछर जे ॾींहुं सुबुह जो 11 वॻे DC चौक ते आउं पंहिंजे मुड़ुस सां गॾु पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। यादि रहे त सारा बलोच खे ज़्यादती बाद संदसि वीडियोज़ वायरल कयूं वियूं, जंहिंजो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल हिकु जवाबदार गिरफ़्तार पिणु कयो वियो हो, जॾहिं त बाक़ी जवाबदार गिरफ़्तार थी न सघिया हुआ। बलूचिस्तान में इंसानी हक़नि जी लताड़ ऐं अदालत खां मथां ऐं क़त्ल वारनि वाक़िअनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। बलोच यकजहती कमेटी पारां
माहिवार रिपोर्ट जारी कंदे बलूचिस्तान में इंसानी हक़नि जी संगीन लताड़ ऐं अदालत खां मथां क़त्ल वारनि वाक़िअनि ते ॻणती ज़ाहिर कई वई आहे। बलोच यकजहती कमेटी पंहिंजी जारी कयल रिपोर्ट में चयो आहे त फेबरवरी महीनो बलोच अवाम जे लाइ खूनरेज़ साबित थियो आहे, जिते कानून जी बालादस्ती खां मथां अमल कया विया उते शहरियुनि खे पिणु निशानो बणायो वियो। रिपोर्ट में इंकशाफ़ कयो वियो आहे त मीडिया ते पाबंदियूं लॻल रहियूं, ख़ौफ़ ऐं हिरास जे करे केतिरा ई केस रिपोर्ट बि न थी सघिया। अदालत खां मथां क़त्ल जा 19 वाक़िआ रिपोर्ट थिया। क़त्ल थींदड़नि में मासूम ॿारड़ा ऐं शागिर्द शामिल आहिनि। अफ़सोसनाक वाक़िअनि में 3 सालनि जो दिदक बलोच ड्रोन हमले जे नतीजे में मारिजी वियो। 12 सालनि जे शहादत अहमद खे क़त्ल कयो वियो। मैट्रिक जे शागिर्द नवाब अब्दुल्ला सुमेत जंगियान बलोच ऐं जुनेद जबरी तौर लापता करण बाद क़त्ल करे चचरियल लाश उछलाया विया। रिपोर्ट में कराची जे रिहायशी 24 सालनि जे शागिर्द हमदान बलोच जे केस खे ख़ासि तौर ते उजागर कयो वियो आहे, जंहिंखे डिसंबर 2025 में हिरासत में वरितो वियो हो। दहशतगर्दी जी अदालत में केस ॿुधणी हेठि हो। उन बावजूदि 18 फरवरी 2026 ते मुबैना मुक़ाबले में खेसि क़त्ल कयो वियो। साॻी तरह यासिर लहड़ी, मलंग बलोच, करीम जान, जासिम जान, पाज़ीर बलोच, असील बलोच, बाबू अता मोहम्मद, बालाच, ख़ालिद, फराज़, मिनास बलोच, कमालदाद, मोहम्मद अनवर, मोहम्मद फरीद ऐं ॿियनि खे पिणु क़त्ल कयो वियो। बलोच यकजहती कमेटी वाज़े कयो आहे त इहे क़दम न सिर्फ़ गैर क़ानूनी ऐं गैर इंसानी आहिनि, पर बलोच क़ौम जी समाजी ऐं इज्तिमाही ज़िंदगी ते सिधो सो हमिलो आहिनि। कमेटी पारां आलमी बिरादरी, गॾियल क़ौमनि, एमनेस्टी इंटरनेशनल ऐं ह्यूमन राइट्स वॉच खे अपील कई वई आहे त संगीन सूरतहाल जो नोटिस वरितो वञे। मुतालबो कयो वियो आहे त समूरनि क़त्ल वारनि वाक़िअनि जी फ़ौरी तौरु आज़ादाणी अदालती जांच कराई वञे। मुलविस एहलकारनि जो एहतसाब कयो वञे। रिपोर्ट में इहो पिणु मुतालबो कयो वियो आहे त बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो फ़ौरी तौरु बंदि कयो वञे। हर शहरी खे जीअण जो बुनियादी हक़ ॾिनो वञे ऐं क़ानूनी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। बलूचिस्तान जे मरकज़ी शहर क्वेटा मां वधीक हिकु नौजवान जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। जुनेद अहमद वल्द शाह मोहम्मद खे पाकिस्तानी फोर्सिस पारां खंभे नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो आहे, जंहिंजो अञा ताईं पतो पइजी नाहे सघियो। सुप्रीम कोर्ट क़त्ल केस में जवाबदार अरशद उर्फ़ बिलू जी उमिरि क़ैद जी सज़ा घटाए 15 साल करे छॾी आहे। पुलिस दस्तावेज़नि लाइ बि हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। जस्टिस हाशिम काकड़, जस्टिस सलाउद्दीन पैंवर ऐं जस्टिस इश्तियाक इब्राहिम ते ॿधल सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधायो, जेको जस्टिस हाशिम काकड़ लिखियो। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो त इस्लाम में कंहिं बि शख़्स जी हैसियत ऐं वक़ार खे उन जे इस्लाम क़बूल करण जी बुनियाद ते फ़र्क़ु नथो पवे। मज़हब तब्दील करण जे बुनियाद ते कंहिं बि शख़्स खे नओं या मुख़्तलिफ़ तौरु पेश करणु गैर क़ानूनी आहे। इंसानी वक़ार उन खां इस्तिस्ना नाहे, पर हर फ़र्द जो बुनियादी हक़ आहे। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त भंगी ऐं मुसले जहिड़ा लफ़्ज़ ज़ात जी निशानदेही लाइ न पर तौहीन लाइ इस्तेमालु कया वञनि था। इहो ॾिसी अफ़सोस थिए थो त समाज कंहिं शख़्स जी इज़त ऐं वक़ार बदिरां संदसि पेशे जे बुनियाद ते तयन करे थो। आर्टिकल 26 मज़हब, नस्ल, ज़ात या जिन्स जे बुनियाद ते कंहिं बि क़िस्म जे इम्तियाज़ी सलूक खे रोके थो। सुप्रीम कोर्ट समूरनि सूबनि जे आजीज़ ऐं इस्लामाबाद पुलिस खे हिदायत कई आहे त FIR, गिरफ़्तारी मेमो, वसूली रिपोर्ट ऐं चालान में कंहिं बि शख़्स जी ज़ात, बिरादरी, क़बाइली सुञाणप या मज़हब जी तब्दीली जो ज़िक्र न कयो वञे। पुलिस जे रिकॉर्ड में तौहीन आमेज़ इस्तिलाहनि या ज़ात पात जे इस्तेमाल ते पाबंदी हूंदी। जैकमाबाद में बदअमनी वधी वई। पुलिस शहरी जे घर में लॻल 1.5 करोड़ जे धाड़े में घुरिबल जवाबदार बि गिरफ़्तार न करे सघी।
पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी ऐं समाजी कारकुननि, वापारियुनि ऐं शहरियुनि एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त शर्जील बिरोही जे घर में 1.5 करोड़ जो धाड़ो लॻो, पर पुलिस कख भञी बीणो न कयो। हुननि चयो त हिकु पासे बदअमनी जी बाहि भड़कियल आहे त ॿिए पासे मनशा जो विकिरो बि जारी आहे, पर पुलिस कार्रवाई करण लाइ तयारु ई नाहे। मांझंद तालुके जे तारीख़ी लाखड़ा जबल ऐं पहाड़नि जी कटाई ज़ोर शोर सां जारी आहे। बासरनि एतिराज़ करण ते ॻोठ चाकरखान खोसे जे रहवासियुनि खे लॾाइण जूं धमकियूं ॾेई समाजी तनज़ीम तरफ़ां घर सर्वे में मिलंदड़ रक़म खे रुकराए छॾियो, जंहिं सबबु 10 खां वधीक ॻोठाणनि जे घर जी रक़म रोकी वई। पुलिस सरकारी ऑफिसरनि जे आशीर्वाद सां मक़ामी बासरनि जी निगरानी में जदीद मशीनरी जे ज़रिए जबल खे कटाए पथर कढराए मिलियल रक़म विरहाए खणे पई। लाखड़ा जबल जानवरनि लाइ महफ़ूज़ पनाहगाह आहे, जंहिंमें मालवंद माण्हू बि रहनि था, जिते संदन चुपायो माल मुफ़्त में गाह खाए थो, रोज़गार जो ज़रियो पिणु आहे। जबल कटण सां माल जा चारा ऐं लंघ ख़तम थी रहिया आहिनि। जबलनि जे अंदरि कोयले जा ज़ख़ीरा पिणु मौजूदु आहिनि, जेको कोयलो मुल्क जी कुंड कुड़िछ में पहुचे थो, लखें माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो बणिजे थो। पर लाखड़ा खे पथर माफ़िया तबाह करे रही आहे। तेज़ी सां पथर कढी वॾनि ट्रालनि ज़रिए लिंक रोडनि तां गुज़ारियो वञे थो, जंहिंसां शाहवेस लिंक रोड, लाखड़ा लिंक रोड पिणु तबाह थी वियो आहे, जंहिंजे करे हादसा मामूल बणियल आहिनि। हितां जे संजाहवंदनि अली नवाज़ कुंभर, मोहम्मद अली गंभीर, सुहेल अहमद भट्टी ऐं ॿियनि मुतालबो कयो आहे त ग़ैर क़ानूनी तौरु पथर कढाइण ते बंदिश हणी तारीख़ी जबल खे बचायो वञे। ख़ैरपुर ज़िले जे फुड गोदामनि में पियल कणक में कीड़ा पइजी विया। टंडे मस्ती, ड्रब, मेहर शाह ऐं सूबे देरे समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ फुड गोदामनि में पियल किरोड़नि रुपयनि जी कणक मुनासिब हिफ़ाज़त न हुअण करे ख़राबु थियण जो इंकशाफ़ साम्हूं आयो आहे। मुख़्तलिफ़ गोदामनि जे इंचार्ज फूड इंस्पेक्टरनि जी मुसलसल लापरवाही ऐं संगीन नाअहली जे करे कणक में कीड़ा पवण सां सरकारी ख़ज़ाने खे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु पहुचण जो ख़दशो आहे। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त जेकॾहिं वक़्ति सिर कणक जी मुंतक़िली, स्प्रे ऐं बहितर निगरानी कई वञे हा त किरोड़े रुपयनि जी सरकारी कणक जो नुक़सानु न थिए हा। मक़ामी माण्हुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बबरलो फूड गोदाम ऐं ड्रब मेहर शाह गोदाम जी फ़ौरी जांच कराई वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। मोरे जी सराफ़ा एसोसिएशन तरफ़ां शहर जे सुनारे अब्दुल वहीद पीरज़ादो खे मुबैना धमकियूं ॾियण समेत संदसि घर ऐं दुकान ते कब्ज़े करण वारे अमल ख़िलाफ़ दुकान बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे शाही बाज़ार वटि धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि मोहम्मद ख़ान मेमण, राणा अब्दुल सत्तार, अब्दुल वहीद पीरज़ादे ऐं ॿियनि चयो त कुझु बासर माण्हू ज़बरदस्ती जाली काग़ज़ ठाराए शहर जे क़ीमती मिल्कियतनि ते कब्ज़ा करे रहिया आहिनि, जंहिंजी शिकायत पिणु पुलिस समेत आला इख़्तियारनि खे ॾिनी आहे, जंहिं बाद बि को एक्शन न वरितो वियो आहे। मजबूरी जे करे असां हिते धरणो हयो। जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थींदा धरणो जारी रहंदो। जंहिं बाद मोरो पुलिस जे SHO इम्तियाज़ ख्वावड़ ऐं ॿियनि मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे संदन जाइज़ मुतालबो मंज़ूर करण जो यकीन ॾियारियो, जंहिं ते एहतिजाजी धरणो ख़तमु कयो वियो। जसकम तालुके जुड़े लाइ ऑर्गेनाइज़र बॉडी जोड़ी वई। 3 महीननि लाइ मुक़ररु कयल बॉडी में देशी न्याज़ खोसो खे चीफ ऑर्गेनाइज़र ऐं फरहान सिंधी खे डिप्टी ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो, जॾहिं त अब्बास खोसो, असलम खोसो, उर्स पिताफ़ी, अली खोसो ऐं माजिद सिंधी खे ऑर्गेनाइज़र तौरु ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वियूं। जसकम जी मरकज़ी क़यादत सीनियर वाइस चेयरमैन आकाश मल्लाह, मरकज़ी जनरल सेक्रेटरी रमज़ान ख़ासख़ली ऐं मरकज़ी प्रेस सेक्रेटरी आज़ाद कुंभर ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾिजाणी कई। उन मौक़े ते जसकम जे सीनियर वाइस चेयरमैन आकाश मल्लाह चयो त सिंध हिन वक़्तु पाणी जी शदीद खोट, वधंदड़ बेरोज़गारी, बदअमनी, महांगाई ऐं वसीलनि ते कब्ज़े जहिड़नि संगीन मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। हुन चयो त सिंधु दरिया जे पाणी में मुसलसल घटिताई ज़राइत खे सख़्तु मुतासिर करे पई, जंहिंजे करे आबादगारनि खे वॾो नुक़सानु बर्दाश्त करणो पइजी रहियो आहे। हुन वधीक चयो त नौजवाननि
में बेरोज़गारी जी वधंदड़ शरह इंतिहाई गिणती जोगी आहे। जेकॾहिं रोज़गार जा मौक़ा पैदा न कया विया त समाजी बेचैनी में वधीक इज़ाफ़ो थी सघे थो। आकाश मलाह वधीक चयो त सिंध जे वसीलनि ते पहिरियों हक़ सिंध वासियुनि जो आहे ऐं उन्हनि हक़नि जे तहफ़ुज़ लाइ सियासी ऐं जमहूरी जदोजहद खे वधीक मुनज़िम ऐं तेज़ करण वक़्त जी अहम ज़रूरत आहे। हुन कारकुननि खे हिदायत कई त हूअ तनज़ीम खे ॻोठ ॻोठ ताईं मज़बूत बणाइनि, अवामी मसइलनि खे उजागर कनि ऐं पुरअमन सियासी जदोजहद ज़रिए सिंध जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कनि। सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र महबूब आज़ाद लगारी चयो आहे त सिंध जो वॾेरो इस्टेब्लिशमेंट जो टाउट बणियल आहे, पर बलूचिस्तान जो सरदार हक़नि लाइ विढ़ी रहियो आहे। आलमी सूरतहाल तब्दील पई थिए जंहिंसां महकूम क़ौमनि खे फ़ाइदो थींदो। प्रेस क्लब राणीपुर में मरकज़ी ऑर्गेनाइज़र मोहसिन सोलंगी ऐं गुलाब नारेजो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त बलूचिस्तान में KPK जो अवाम विढ़ी रहियो आहे, पर सिंधी अदम तशद्दुद जा हामी रहिया आहिनि। उन जे बावजूदि सिंध मां क़ौमी कारकुननि खे जबरी तौरु खंभे गुम कयो पियो वञे। हुन चयो त 27वीं तरमीम बाद अदालतनि जो ढांचो ई तब्दील थी वियो। हक़ घुरंदड़नि खे दहशतगर्द ॼाणाए सज़ाऊं ॾिनियूं पियूं वञनि। हुन चयो त पीपल्स पार्टी 17 सालनि में सिंध जी तबाही करे छॾी आहे। सिंध जे क़ौमी शाहरान जी हालति ख़राबु आहे, जिते रोज़ानो इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। ककड़ में गर्ल्स स्कूल जी इमारत खे ठहंदे 3 साल गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं क्लास शुरू थी न सघिया आहिनि, जंहिंजे करे नियाणियुनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। शहरियुनि पारां स्कूल खोलाइण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मोहम्मद रमज़ान बबुर, फ़कीर अब्दुल नबी सारियो, बरकत अली जोयो, अब्दुल रज़ाक, नदीम मलाह, एहसान मरी, मुमताज़ अली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ते स्कूल में पढ़ाई वारो अमल शुरू करायो वञे। ख़ैरपुर में शहरी इतिहाद पारां रजिस्ट्रार ऑफिस अमले जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मियां ग़ुलाम हुसैन, फ़ातिह मीराणी, आफ़ताब बंबरो, आमिर अब्बासी ऐं ॿियनि ऐवान सहाफ़त ख़ैरपुर में एहतजाज कंदे चयो आहे त रजिस्ट्रार ऑफिस ख़ैरपुर ऐं गंबट रिश्वत जो गढ़ बणिजी चुकियो आहिनि। रिश्वत खां सवाइ को बि कमु नथो कयो वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते रजिस्ट्रार ऑफिस जे अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अॻूणे वज़ीर आज़म ऐं तहरीक इंसाफ़ जे बानी इमरान ख़ान जी भेण अलीमा ख़ान चयो आहे त असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त इमरान ख़ान खे अल शिफ़ा इस्पताल मुंतक़िल कयो वञे। रावलपिंडीअ जी दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अलीमा ख़ान चयो त ज़ाती डॉक्टर जी ग़ैर मौजूदगी में इमरान ख़ान जो मुआइनो करायो वियो। असांखे ख़दशा आख़िर छो न थींदा? इमरान ख़ान खे इस्पताल मुंतक़िल न पियो कयो वञे। अलीमा ख़ान जो वधीक चवणु हो त इमरान ख़ान मुलाक़ात वक़्तु चयो हो त हीअ मूंखे ख़तमु करे छॾींदा। असांजो मुतालबो आहे त इमरान ख़ान खे ज़ाती डॉक्टर खे ॾेखारियो वञे ऐं उन सां गॾोगॾु खेसि इस्पताल मुंतक़िल कयो वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन